الحمد لله الذي من علينا ببعثة نبيه المصطفى والصلاة والسلام على سيدنا ونبينا وحبيبنا محمد المجتبى وعلى آله وأصحابه أجمعين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن الكريم: أعوذ بالله من الشيطان الرجيم، بسم الله الرحمن الرحيم. قد جاءكم من الله نور وكتاب مبين. صدق الله مولانا العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا محمد وعلى آل سيدنا محمد وبارك وسلم. عزت نہیں احترام کے قابل علماء کرام، حفاظ اعظام، پیارا مسلمان بھائیوں، ڈپٹی کمشنر دادو، محترم المقام سید علی مرتضی شاہ، دامت برکاتم العالیہ جن جی کوششن سان ڈی سی آفیس میں ہی عظیم الشان جشن عید میلاد النبی کی محفل سجیہ. اللہ جل مجدہ الکریم سید سونے غلام مرتضی شاہ کی خدمت قبول فرمائے. جو ہیرن سرکاری اداروں میں سرکاری دو جہان جو ذکر تھی، ائی امت کی سندن تعلیمات، ائی سندن طرز زندگی کا واقفیت حاصل تھی. ہتے خطابت جا جوہر نکالنا بولی اس مختصر ٹیم میں چند گالیوں ہماری خدمت میں پیش کرے اجازت بچی. قرآن کریم امام ہماری سم جے کا آیت شریفہ پڑھیا، ان میں اللہ تعالیٰ فرمایو تہاں وٹ اللہ جی طرف کھان نور آئے ہوا. عربی بولی جو لفظ نور ہی اساں وٹ جے پتیوں مرن پیوں بلب برن پیا، اساں جی معاشرے میں ان جا مختلف نالا کے اسی جو نایوں بلب کے ٹارچ کے بتی وغیرہ وغیرہ وغیرہ. عربی بولی میں انہوں کے چیبو ہے نور. مثلا جے کرے توجہ عربستان میں وجن تھی، باہری دنیا میں وجن تھی، آواز بند نہ کری، تھوڑ لو بیاس تھوڑ زور تو لگے گا لائن. جے کرے ہی باہری دنیا میں بھی تو توا کے چون ہندو تا بلب پسا عربی میں چیبو اطفئ النور یریدون لیطفئوا نور اللہ بافواہہم. اتفاق وطلع اطفئ النور، بھلی بلب ہوجے، بھلی بتی ہوجے، بھلی ٹارچ ہوجے، نور چیبو انکھے امام غزالی رحمت اللہ علیہ لکھوا ظاہر لنفسی مظہر لغیرہی. جے کو پان روشن ہوجے بیان کے روشن کرے، پان منور ہوجے بیان کے منور
ज़र्रे ज़र्रे के मुस्तफ़ा रोशन बनाए इन आयत में नूर में मुराद नबी करीम जी ज़ात मां बटन तफसीरन जा हवाला ॾेई वञा अल्लामा आलूसी बगदादी तफसीर रूहुल मानी में अल्लामा फखरुद्दीन राजी तफसीर कबीर में अल्लामा इस्माइल हक्की तफसीर रूहुल बयान में ए तफसीर वडन जुल्दन में 10 11 11 21 जुल्द पर उन्हनि सां गॾो गॾु ॿ तफसीर आहिनि जेके दर्से निज़ामी में पढ़ाए मान हिकिड़े तफसीर जो नालो आहे अनवारुत तंज़ील व असरारुत तवील मशहूर था है तफसीर बेज़ावी उनमें अल्लामा काजी बेज़ावी रहमतुल्लाह अलैह लिखो कद जाकुम मिनल्लाहि नूर यानी मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तहां वटि नूर आयो यानी हिचो मोहम्मद करीम सरकार जी या वसफा जो पाण मुनव्वर बल्कि सीरत के किताबन वारन लिखो त जेके प्या नबी हा उन्हनि नबीअ खे बि जेको फैज़ जेका नूरानियत जेके अनवार जेके फयूज़ात हासिल थिया ज़ाहिर में त नबीअनि जे हथ ते हा हकीकत में इहो फैज़ मदीने जे साईं जो आहे जो सुभान इमाम बूसीरी अरब जो वॾो शाइर आहे सवेर साईं शाह साहब जो नात खान के दया हो कसीदो बुर्दो पढ़जो कसीदो बुर्दो माना चादर इन जो वरी वॾो बस मंज़र आहे उन में ऊंधो वञिजे बहरहाल मां पंहिंजे मौज़ू मुताबिक़ गुफ़्तगू कयां त उन फरमायो त ॿियनि नबीअनि जे हथनि ते जेके मोजज़ा ज़ाहिर थिया न ज़ाहिर में त नबीअनि जा हथ हा हकीकत में इहो फैज़ बे मदीने जी साईं जो अरबीअ में शेर आहिनि ॾाढा सुठा चवे थो कुल्लु आइन अतर रुसुल किराम बिहा जेके नबीअनि मोजज़ा आंदा ज़ाहिर में त नबीअनि जे हथ ते इन मत्तसलत मिन नूरिही मुस्तफा जे नूर फरमाए तो फइन्नहु शम्सु फदलिन हम कवाकिबुहा युज़हिरन अनवारहा लिन्नास फी ज़ुलमी नबी करीम सिज ॿिया नबी आहिनि तारा तारन के पंहिंजी रोशनी कनि सिज अॻिते थो वञे जे तारनि जी पंहिंजी रोशनी हुजे त ॾींहं जो बि ॾिसण में अचे सिज अॻिते हलंदो थो वञे तारा ज़ाहिर थियनि था तारनि जे मथां सिज जा किरणा था पवनि त तारा चमकनि था तमसील ऐं तशबीह ॾेई फरमाई ॿियनि नबीअनि खे जेका महिरबानी जेका इनायत थी इहो मदीने जे मीर जो फैज़ आहे सरकार नूर आहे इमाम अब्दुल रज़्ज़ाक़ हदीस जो किताब है मुसन्नफ अब्दुल रज़्ज़ाक़ ऐं उन जो मुसन्निफ इमाम अब्दुल रज़्ज़ाक़ हज़रत इमाम अहमद बिन हंबल जो उस्ताद आहे चार आइम्मा अरबा अहले सुन्नत जा हज़रत इमाम अबू हनीफा हज़रत इमाम मालिक बिन अनस हज़रत इमाम मोहम्मद बिन इदरीस शाफी हज़रत इमाम अहमद बिन हंबल हे फ़िक़्ह जा चार वॾा मुज्तहिद आलिम उन्हनि में इमाम अहमद बिन हंबल जे उस्ताद जो नालो आहे इमाम अब्दुल रज़्ज़ाक़ उन जे हदीस जो किताब मुसन्नफ अब्दुल रज़्ज़ाक़ उन में मरफू रिवायत उनखे चइबो आहे जेका नबी सैयद ते मुत्तसिल हुजे हदीस जा क़िस्म हिकिड़ी हदीस हुंदी आहे कुदसी ॿी हुंदी आहे मरफू टी हुंदी आहे मौक़ूफ़ चौथी हुंदी आहे मक़तू मरफू माना जेका हुजूर ते पहुचे इमाम अब्दुल रज़्ज़ाक़ हदीस आंदी सरकारी दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का सहाबी पूछो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अखबिरनी अन अव्वल शैइन खलक़हु अल्लाह
मूंखे ॿुधायो अल्लाह ताला पहिरियां पहिरियां कहिड़ी शइ पैदा कई? आसमान बि अल्लाह ठाहिया, ज़मीन बि अल्लाह ठाही, सिज चंड बि अल्लाह ठाहिया, तारा बि अल्लाह ठाहिया, काइनात जे ज़रे ज़रे में इहो मूंखे ॿुधायो त अल्लाह पहिरियां कहिड़ी शइ ठाही? साईं फरमायो या जाबिरू इन अल्लाह ताला क़द ख़लक़ क़ब्ल अल अशियाई नूर नबीक मिन नूरिही। ओ जाबिर, अल्लाह ताला सभिनी शइ खां पहिरियों तुंहिंजे नबी जे नूर खे पंहिंजे नूर मां ठाहियो। हाणे पंहिंजे नूर मां किथां? असां जेकॾहिं पाणी खणूं, पाणीअ खे फिराए, साईं डीसी साहब चए बाबा मीला शरीफ़ तव्हांखे मां पंहिंजे हथनि सां पाणी थो पियारियां, माण्हू ख़ुशि थींदा। अदा डीसी साहब मूंखे पंहिंजे पाणीअ मां पाणी ॾिनो। जॾहिं डीसी साहब पंहिंजे पाणीअ मां पाणी ॾींदो त डीसी साहब जो पाणी तक़सीम थींदो, डीसी साहब जो पाणी जुज़ बणजंदो, डीसी साहब जो पाणी हिसा बणजंदो, विरहाइजी वेंदो। अल्लाह जो हबीब जे ख़ुदा मूंखे पंहिंजे नूर मां ठाहियो, इन जो मतिलबु इहो कोन्हे त पोइ ख़ुदा जो नूर विरहाइजी वियो, ख़ुदा जो नूर तक़सीम थी वियो, ख़ुदा जो नूर वंडिजी वियो त पोइ इन जो मतिलबु छा? उलमाए किराम फरमायो त या हदीस मुतशाबिहात मां वा, मुतशाबिह आयतुनि जे आयत जो हिकिड़ो क़िस्म आहे जंहिं ते कलाम न आहे करणु, पर सम्झाइण ख़ातिर त कॾहिं कॾहिं असीं ॿाहिराड़ीअ में सिज जे साम्हूं आईने खे झलींदा आहियूं। सिज जी रोशनी आईने ते पवंदी, आईने मां ओडलो पैदा थींदो, उहा रोशनी पी भित ते हणो, भित रोशन, आईने ते हणो, आईनो रोशन। अल्लाह जे हबीब करीम फरमायो त ख़ुदा मूंखे पंहिंजे नूर मां ठाहियो, जीअं सिज जी रोशनी आईने ते